9 मई सानियो हुकूमत सिर्फ़ हुकूमत ख़िलाफ़ न पर फ़ौजी सरबराह ख़िलाफ़ बग़ावत हुई। 9 मई जे माफ़ी न वठंदड़ दहशतगर्द आहिनि। कैफ़ी जो वॾो वज़ीर हिननि जो न पर कंहिं ॿिए ठाहियो आहे। हू हवाई फायरिंग करे बानीअ खे ख़ुशि पियो करे। PTI अवामी बालादस्ती जा नारा हणंदी आहे पर ॻाल्हियूं इस्टेब्लिशमेंट सां चाहे थी। तहरीक इंसाफ़ वारा इस्टेब्लिशमेंट जी पेरनि ते किरी रहिया आहिनि। TP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली जे इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त असां शहीदनि जा लाश खयां पर तशदुद वारी पॉलिसी अख़्तियार न कई। मसइलनि जो हल ॻाल्हियुनि खां सवाइ मुमकिन नाहे। सदर ज़रदारीअ पंहिंजे ख़िलाफ़ ख़िताब में डायलॉग जी ॻाल्हि ज़ाती मफ़ाद ऐं पंहिंजे केसनि लाइ न कई। अपोज़िशन हुकूमत सां ॻाल्हियूं करे ऐं मसइलनि जो हल कढी। अपोज़िशन जी पघार तॾहिं हिलाल थींदी जॾहिं उहा पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदी। अपोज़िशन पाण खे अवाम जो नुमाइंदो सम्झे थी त ज़ाती मसइलनि ते रिंगट न करे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ कणिक जी एक्सपोर्ट ते लॻायल पाबंदी ख़तमु करण जो मुतालबो कंदे चयो आहे त निगरान हुकूमत में कणिक घुराइण जो एहतिसाब थियणु घुरिजे। आरियुनि जो एतमाद बहाल करण लाइ ईंदड़ बजट में खेनि मराहतूं ॾियणियूं पवंदियूं। हुकूमत कमेटी खेलणु बंदि करे ऐं कणिक स्कैंडल जी ज़िम्मेवारनि खे पकड़े। इस्लामाबाद हाई कोर्ट 190 मिलियन पाउंड्स नेब केस में PTI बानी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। खेसि आज़ाद करण जो हुकुम। अदालत 10 लाख रुपयनि जे मुचलकनि एवज़ PTI बानी जी ज़मानत मंज़ूर कई। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। अडियाला जेल में क़ैद PTI बानी साइफ़र ऐं इद्दत केस में सज़ा मौतली ताईं आज़ाद न थी सघंदो। ऐं अॼु अदलिया हिकु अहिड़ो फ़ैसिलो ॿुधायो आहे जंहिं ते क़ौम परेशान आहे। लाडलनि जा फ़ैसिला कलाकनि में अची रहिया आहिनि ऐं आवाम जा फ़ैसिला न पिया अचनि। अहिड़ा फ़ैसिला न कया वञनि जिन ते 10 सालनि खां पोइ निदामत थिए। भुट्टो साहब जो फ़ैसिलो बि उन सुप्रीम कोर्ट ॾिनो हो जंहिंखे पोइ ॾिठो वियो। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास तलब करे मामलनि खे ॾिठो वञे। सुप्रीम जुडिशल काउंसिल ॾिसे त हाई कोर्ट जा जज ख़त छो लिखी रहिया आहिनि।